नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे बाडा खां ख़बर ॾींदा हलूं त बाडा लॻ नसीराबाद रोड ते सिम शाख नाले वटि घर जो सामान खणी वेंदड़ मोटरसाइकिल सवार ऐं चिंची में ज़ोरदार टकर थी पई, जंहिं जे नतीजे में जमील तुनियो जो रवासी मोटरसाइकिल सवार 25 वर्ष जो नौजवान वज़ीर अली ॾाहर सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे लाड़काणे नेह पियो वियो त ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते ते फ़ौत थी वियो। ॿुधाए पियो वञे त ॻोठ जमील तुनियो जो रवासी नौजवान वज़ीर अली ॾाहर पंहिंजी मोटरसाइकिल ते बाडा मां घर जो सामान वठी ॻोठ वञी रहियो त सिम शाख लॻ नसीराबाद जे तरफ़ खां साम्हूं ईंदड़ चिंची सां संदसि टकर थी पई, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान सख़्त ज़ख़्मी थी रोड ते किरी पियो आहे। खेसि ॻणती जोगी हालत में बाडा जे सरकारी अस्पताल आंदो वियो, जिथे का बि सहूलियत न हुजण सबबि लाड़काणे एमरजेंसी वार्ड मुंतक़िल कयो वियो। घणो रतु वहण ऐं ज़ख़्मनि जी सिट न सहंदे रस्ते में ई फ़ौत थी वियो आहे। ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। टकर जे नतीजे मोटरसाइकिल सवार जूं अॻियूं टायर ऐं हैंडीकेटर वग़ैरह टुटी विया आहिनि, जॾहिं त चिंची में मौजूदु माण्हू महफ़ूज़ रहिया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।